ज़हर ज़िंदगी दे तू छो थी रोई असां तोखे मारियूं थोड़ी था। अम्मा असां सिर्फ़ इन ॻाल्हि में परेशान हूं त तो एॾो वॾो क़दम आख़िर खयो छो? हाणे तोखे ख़बर आहे त इन ॻाल्हि जो अंजाम छा निकिरंदो? तू मुड़ुस माराइण चाहीं थी छा? मां अञा बि ॻाल्हियूं कराइण चाहियां थो। ॻाल्हियुनि जा सभु दरवाज़ा बंदि थी चुका आहिनि रईस। हाणे रबनि वारनि सां असांजा हथियार ई ॻाल्हाईंदा। हाणे इहो ओठो जेसी ताईं रबन जे पूरे खानदान खे ख़त्म नथो करे न तेसी ताईं सुकून जो साह न खणंदो। मां ओठे वारनि खे ज़िद्दी डिंगो ऐं लापरवाह सम्झंदोसि। जॾहिं तुंहिंजे लाइ मूं ओठे खां उनजी भेण जो संग घुरियो त मूंखे दिलि में इहो गुमान आयो त ओठो आपे मां निकिरी वेंदो, पर ओठे मुंहिंजी इज़त रखण लाइ ज़बान मां हिकु लफ़्ज़ बि न कढियो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।